खानपुर महर वेझो ॻोठ सोनू पिताफ़ी में ओचितो बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि 2 घर सड़ी विया। घरनि में मौजूद अल्ह तलह सड़ी राख थी वियो। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां लाइन ते मौजूद आहे खानपुर महर मां CN न्यूज़ जो रिपोर्टर इफ्तियाज़ पिताफ़ी। जी इफ्तियाज़, छा तफ़सील आहिनि? जी आशा, बिल्कुल ही खानपुर मौजो इलाइक़ो ॻोठ सोनो पितावी में चुल्ह मां चिणंग उथण सबबि मोहम्मद हसन सूमरो जे घर खे ओचितो बाहि लॻी वई। बाहि जे तेज़ छोलण सबबि भर वारे घर दो चनो जे घर खे बि बाहि विकिणे वई, जंहिं सबबि ॿिन्ही घरनि में पियल अनाज समेत ॿियो क़ीमती सामान सड़ी रख थी वियो आहे। फौरी तौर इतला करण ते फायर ब्रिगेड अमलो पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो, पर फायर ब्रिगेड अमले खे पहुचण खां पहिरियां ई बाहि घरनि खे मुकमल साड़े चुकी हुई। मुतासिर DC ॻोठ ऐं सरहदी वारनि खां मदद जी अपील कई आहे। जी।